रईस अकबर खान जी बादशाही जो ख़ैर बाबा। तो वो आहे न जंहिं असां सां धोखो कयो, तो मथां भरवसो करे असां ॻोठ ते हमिलो कयो। तो न सिर्फ़ असांखे फासायो पर पंहिंजे सौट जाबिर खे बि धोखे सां फासायो। बाबा साईं, मूं धोखो नाहे ॾिनो, पर इनमें सौट जाबिर जी कमज़ोरी हुई। हिते चयो आयो आहे बाबा साईं, मां आख़िरी चकर रईस चाकर खान सां मिलण थो चाहियां। वो मरी चुको आहे। ॿी ॻाल्हि कर। मरी चुको? बाबा साईं, भला मुराद दिलशेर तो जिंदा आहिनि न, या उहे भी मरी चुका आहिनि? उहे ज़िंदा आहिनि। बाबा साईं, छा मां पोइ उन्हनि सां मिली सघां थो? उन्हनि में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? बाबा साईं, मां उन्हनि जी आख़िरी वसियत ॿुधणु चाहियां, जेका वञी मां ॻोठ में ॿुधाईंदुसि। मरण वारे जी आख़िरी वसियत ॿुधणु घुरिजे। हिनखे वठी वञी कातिलनि सां मिलाइसि। महिरबानी बाबा साईं। जेको हुकुम बाबा साईं। हलो सिकू। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।